केपी जे ज़िले शांगला के इलाइक़े बिशा में इस्लामाबाद का दासू डैम ते वेंदड़ चीनी इंजीनियरनि जे काफ़िले ते आपघाती हमलो 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया। आपघाती बमबार बारूद सां भरियल पंहिंजी गाॾी चीनी इंजीनियरनि सां टकराए छॾी। हुकूमत तरफ़ां वाक़े जी जांच करे ज़िम्मेवारनि खे सख़्त सज़ा ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म जी चीनी सिफ़ारतखाने पहुची चीनी सफ़ीर सां ताज़ियत। शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत वाक़े जी आला सतही ऐं जल्द जांच करे ज़िम्मेवारनि ऐं मददगारनि खे सज़ा ॾींदी। समूरी क़ौम जूं हमदर्दियूं चीनी शहरनि सां गॾु आहिनि। सीपेक जा दुश्मन पंहिंजे मक़सदनि में कामयाब न थी सघंदा। सदर आसिफ अली ज़रदारी, पाक फ़ौज, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां बि वाक़े जी मुज़म्मत। तुर्बत में सामूंडी फ़ौज जे एयरबेस ते दहशतगर्दनि जे हमले जी कोशिश नाकाम। 4 दहशतगर्द मारिजी विया, 1 जवान शहीद। डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन, 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब दहशतगर्द मौजूद हुजण जी इतला ते ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी डिवट में मुस्तफ़ा, कसमुल्ला ऐं इस्लामुद्दीन समेत 4 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। पाक फ़ौज दहशतगर्द हमलनि खे मुल्की अमन ऐं सलामती जे ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾियो। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त बेशाम हमलो पाकिस्तान ऐं चीन में इख़्तिलाफ़ पैदा करण जी कोशिश आहे। पाकिस्तान जी इक़्तिसादी तरक़ी ऐं अवाम जे भलाई तोड़े तरक़ी वारे अहम स्ट्रेटेजिक मनसूबनि ऐं हसास हंधनि खे निशानो बणायो पियो वञे। दहशतगर्दनि जी सिधी ऐं अणसिधी रीति मदद में मुलविस समूरनि माण्हुनि खे बख़्श न कयो वेंदो। ग्वादर, तुर्बत ऐं बेशा में हमला मुल्की अमन ऐं सलामती जे ख़िलाफ़ साज़िश आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में मुलाक़ात। मुल्की मुआशी ऐं सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं। रमज़ान मुबारक में अवाम खे रिलीफ फराहम करण ते ग़ौर। मुल्की मसइला हल करण लाइ गॾियल कोशिशूं जारी रखण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नए IMF प्रोग्राम खे अणटर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हाणे किश्तो भली न हुजे पर अॻियों ॾिसी चवे थो त ख़ैरात वठण आया आहिनि। हुकूमत कर्ज़ वठी पघारूं ॾे ऐं तरक़ियाती कम कराए रही आहे। कर्ज़ मां छुटकारे लाइ सभिनी खे महिनत करणी पवंदी। मइशत खे मज़बूत करणो पवंदो। कमज़ोरनि जो आवाज़ केरु न ॿुधंदो आहे। आख़िरकार केसि ताईं कर्ज़ वठी ज़िंदगी गुज़ारी वेंदी। IMF सां स्टाफ लेवल मुआदे खां पोइ ईंदड़ महीने किस्त मिली वेंदी। माशी बहाली लाइ नओं कर्ज़ प्रोग्राम बि हासिल करणो पवंदो। महांगाई, तेल मां बिजली जी पैदावार ख़तमु करणी पवंदी। टैक्स अदा कंदड़ ऐं मुल्क जी एक्सपोर्ट वधाइण में किरदार अदा कंदड़ क़ौमी हीरोज़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां वधीक टैक्स ॾींदड़नि खे बिलीफ पासपोर्ट ऐं एज़ाज़ी सफ़ीर जो दर्जो ॾियण जो ऐलान। हुकूमत PIA खे खाकाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां PIA होल्डिंग कंपनी जी 11 रुकनी बोर्ड जी मंज़ूरी। स्टेट बैंक जो अॻूणो गवर्नर तारिक बाजवा बोर्ड जो चेयरमैन मुक़रर। 11 रुकनी बोर्ड में 7 ख़ुदमुख्तियार डायरेक्टर ऐं 4 सरकारी ऑफिसर शामिल करण जी मंज़ूरी। PIA जे बक़ाया ऐं असासा होल्डिंग कंपनी में मुंतक़िल कया वेंदा। अप्रैल ऐं मई महीने दौरान पाणी जी खोट 25 सैकड़ो ताईं पहुचण जो इम्कान। इरसा तरफ़ां गर्मी जी मौसम दौरान पाणी जी विड़छ लाइ 2 अप्रैल ते इजलास तलब। एडवाइज़री कमेटी जे इजलास जी सदारत इरसा चेयरमैन कंदो। जेकॾहिं जून महीने में बरसाति न थी त तरबेला ऐं मंगला में पाणी जो ज़ख़ीरो ख़तमु थी वेंदो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल अब्दुल रशीद सोलंकी जे पुट जी टिकटॉक वीडियो वायरल। इदारे खे सुधारण जी दावा कंदड़ ऑफिसर जी कुर्सी ते संदसि पुटु वेही टिकटॉक ठाहिण लॻो। दौड़वासी भाउ ऐं भेण सां धाड़ेलनि जो फ़ोन ते राब्तो। 50 लख भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि कंदकोट मां फ़ोन करे मोक़िलनि जी बाज़ियाबी लाइ भुंग तलब कयो आहे। हू ग़रीब हुअण सबबि भुंग अदा करण जे क़ाबिल न आहिनि। नवाब अली मोहम्मद भरिसां ज़मीनी तकरार तां मारिजी वियल 5 ॼणनि वटि मेड़ मिंथ काफ़िले जी आमद। MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो, आशिक़ हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि तरफ़ां मुतासिर दुर खे ठाह लाइ मेड़ मिंथ। भंड बिरादरी तरफ़ां ठाह बाबति सलाह मशवरे लाइ ईद ताईं जी मोहलत तलब।
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खिलाफ वनडे ऐं T20 शेड्यूल जो ऐलान करे छॾियो। ॿई टीमूं नवंबर में 3 वनडे ऐं 3 T20 मैचूं खेॾंदियूं। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में वनडे सीरीज़ जी शुरूआत 4 नवंबर खां मेलबर्न में थींदी।